रहो था। बहरहाल तव्हां मिलाद मुस्तफ़ा जी महफ़िल में आयो, नारद जो पुरज़ोर जवाब ॾींदा इंशाअल्लाह उल अज़ीज़। सी अव्हांखे कोन लॻंदो, गरमाइश अव्हांखे बदन में महसूस थियण लॻंदी, छो नबी जे मिलाद में आयो ऐं नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो करम फरमाईंदो। नारे रिसालत, नारे रिसालत, तमाम दोस्तन भाइरन बुजुर्ग जी खिदमत में अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मां शुक्रगुज़ार आहियां साईं अब्दुल अज़ीज़ नईमी साहब जो, उस्ताद मोहतरम भी आहे मुंहिंजो। शुक्रगुज़ार आहियां जंहिं हिन प्यारी महफ़िल सजाए मूंखे दावत ॾिनी ऐं अल्लाह पाक हमेशह उन्हनि जे हथ जो सायो असां ते बरक़रार मिली करे बारगाह सरत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने अक़ीदत ऐं मोहब्बत सां गॾु हमद वारी ताला पेश करणु। तेरी शान हम माना वालो अल्लाह तेरे नाम पर मेरे खुदा मेरा दिल फिदा, मेरी जान फिदा और मेरे रूह की है यही रिज़ा कि तेरा नाम
लाल जय लाल